अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असां पढ़ूं पिया सूरत शोरा, 26 नंबर सूरत आहे। हिन में 227 आयतूं आहिनि ऐं हिन खां अॻु में जेके ॻाल्हियूं थी वियूं असां हेसि ताईं पढ़ियूं आहिनि 104 आयतूं। अल्हम्दुलिल्लाह, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह सुब्हानहु व तआला आथत ॾिए थो त तूं गणती न कर, हीअ मुंहिंजी मशीयत आहे जो के मञनि था के नथा मञनि, ऐं पंहिंजो तूं पंहिंजी दिलि खे सुस्त न कर। उन खां पोइ पंहिंजी काइनात में जेके उभारा अथसि उनजी ॻाल्हि करे थो, पोइ चए थो हिन में आयतूं आहिनि, हिन में निशानियूं आहिनि ऐं अलाह ताला अज़ीज़ आहे ऐं रहीम आहे ऐं घणा माण्हू मञनि कोन था ॻाल्हि खे। उन खां पोइ ॻाल्हि कयईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मोकिलियईं फ़िरौन ॾांहुं। फ़िरौन कोन मञियो, पोइ निकिता ॿाहिरि, पोइ बनी इसराईल टिपी वियो पंहिंजो दरिया या समुंड या जेको बि हो, ऐं पंहिंजो फ़िरौन जी क़ौम जेका सा ॿुॾी वई हली, उहा ॻाल्हि थी पहिरीं। उन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो आयो त पंहिंजे पीउ ऐं ॿियनि माण्हुनि खे ॿुधायईं त हीअ तव्हीं छाजी पूॼा था करियो, कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जी पूॼा था करियो। उहो चयो असां अपनि ॾाॾनि पूॼा कयो आहे, इन करे असीं पूॼा था कयूं। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे नसीहत करे थो पर नथा मञनि। पोइ ठीकु आहे, पोइ अलाह ताला जन्नत ऐं जहन्नम जी ॻाल्हि करे थो हुते, ऐं उन खां पोइ चए थो त अलाह ताला अज़ीज़ आहे, रहीम आहे, पर घणा माण्हू नथा मञनि। पोइ हाणे छा कजे, ठीकु आहे। हाणे इहा ॻाल्हि थी वई हली। हाणे अचे थो किसो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो। हाणे हींअर ॼण हेठां खां मथे, हाणे वरी मथे खां ईंदो हेठि। हज़रत नूह जो किसो ईंदो, पोइ वरी हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम आद जो किसो ईंदो, पोइ वरी समूद जो किसो ईंदो, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जो, पोइ लूत अलैहिस्सलाम जो किसो ईंदो, पोइ शुएब अलैहिस्सलाम जो किसो, पोइ असांजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो किसो ईंदो। अहिड़े नमूने सां हाणे असीं था पढ़ूं नूह अलैहिस्सलाम जी किसो। हाणे इहा आहे आयतूं आहिनि हिन में हज़रत नूह अलैहिस्सलाम सां वास्तो रखण वारी 125 खां वठी 122 आयत ताईं, इहे 18 आयतूं आहिनि। हीअ पहिरियों घणियूं हुयूं, पोइ वरी उन खां थोरियूं थियूं, पोइ वरी हाणे थोरियूं थियूं। 36 आयतूं इहे हुनजो अधु 18 आयतूं आहिनि। वरी ॿियो जेको आहे सभु वरी 18 ईंदियूं, वरी उन खां घटि थींदियूं। अहिड़े नमूने सां ॻाल्हि थोरी थोरी थींदी अचे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्न फी ज़ालिका लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन व इन्न रब्बका लहुवल अज़ीज़ुर रहीम, कज़्ज़बत क़ौम नूहिल मुरसलीन। हाणे 125 आयत खां शुरू। कज़्ज़बत क़ौम नूहिल मुरसलीन, पंहिंजे मुरसलनि खे यानी रसूलनि खे, यानी हज़रत नूह जी क़ौम जेका हुई छा त ज़ाहिर आहे घणेई साल हली हूंदी, उनखे क़ौम खे सुञाणिजे नथो त कहिड़ी क़ौम हुई, पर नूह अलैहिस्सलाम जे वास्ते सां उन क़ौम जो नालो वरितो वञे थो। ख़बर न आहे किथे हुआ, मतिलबु त ईअं हिकिड़ो इशारो आहे त जिते हींअर करबला आहे, नजफ़ आहे, इहो इलाइक़ो जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी हिते जी बीठी, पाणी वग़ैरह वग़ैरह इहो किसो कंदा आहिनि, त पोइ थी सघे थो इहो इलाइक़ो हुजे जंहिंखे पोइ जे ज़माने में केदार जो इलाइक़ो आहे इहो, हज़रत इस्माईल जे औलाद मञा आहे केदार, त हीअ उनजे तंहिं करे असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको सुर आहे केदारो, या जेको बि कंहिंजो बि केदारो सुर जेको ॻाइनि था पंहिंजो हज़रत इमाम हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु जी शहादत वग़ैरह जे सिलसिले में, त इहो केदार जेको आहे सो इहो इलाइक़ो आहे इहो, जंहिंमें करबला आहे, जंहिंमें नजफ़ आहे, ऐं इहो सॼो इलाइक़ो जेको हेठियूं पंहिंजो बग़दाद ताईं या केसि ताईं ख़बर न आहे, त पोइ इहो केदार जो इलाइक़ो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मञा केदार आहे। बहरहाल हिते हुयो, पोइ वरी मथे जॾहिं ॿेड़ी वञी बीठी त जबल जूदी ते वञी बीठी हज़रत नूह अलैहिस्सलाम जी, उहा अरारत माउंटेन्स में आहे, दयार बकर में, मूसल खां मथे तुर्की जे हेठिएं हिसे में।
त बहरहाल इहो इलाइक़ो आहे जेको सम्झ में अचे थो त हज़रत नूह अलैहिस्सलाम इन इलाइक़े में हुयो त हिते घणी क़ौमूं हुयूं हुते घणेई रसूल आया पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम बि उन्हनि रसूलनि मज़ा हिकिड़ी ईमान आई आहे ॿी ईमान आई आहे त जंहिं हिकिड़े नबीअ खे न मञियो त उन सभिनी नबियनि खे न मञियो तंहिं करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न मञूं हज़रत मूसा खे न मञूं फलाणे खे न मञूं सभिनी अंबियानि खे न मञूं जेके नूह खे न मञूं त सभिनी खे न मञूं हुनखां अॻियनि खे न मञूं पोयनि खे बि न मञूं كذب أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم سن با माना सन क़ौम जाओ सॻो भाउ हुजे न हुजे قال لهم أخوهم نوح ألا تتقون छो नथा अलाह ताला जो डपु रखो जो माण्हुनि सां कहिड़ी वेदन था करियो ज़ुल्म था करियो कास्ट सिस्टम हिननि वटि हुयो यानी असां क्लास सिस्टम जेको हींअर असां वटि पाकिस्तान में तमामु वॾो आहे जेके बि ऑफिसर आहिनि सभु उहे बाईंदासीं त अलाह जा पुट आहियूं हीअ ॿी जेका मख़लूक आहे त कीड़ा मकोड़ा आहे ऐं जेके वॾेरा आहिनि असांजे मूं पाण अखि सां ॾिठो आहे माण्हुनि जी बेइज़ती कंदे माण्हुनि जो अलाह मसल्लासीं इन करे हीअ क़ौम असां वॾा नूह अलैहिस्सलाम जी क़ौम वांगुरु असीं क्लास सिस्टम में मुब्तला आहियूं ऐं असीं कास्ट सिस्टम में जेको शूदर ऐं ब्राह्मण ऐं पंहिंजो वैश्य पंहिंजो छा कश्तरी जेको ठाहियो हिंदुनि वटि जेको आहे उहो हज़रत नूह खां हलंदो पियो अचे ऐं असां वटि मुस्लमाननि वटि मौजूदु आहे पंहिंजो इहो कोन रुॻो हिंदुनि वटि आहे सभिनी वटि पाकिस्तान जो सॼो माण्हू जेको आहे जेको ऑफिसर थो थी वञे हलियो क्लास सिस्टम भले कोहली जो पुटु हुजे ॿियनि सां कोई भील जो पुटु हुजे पर जॾहिं ऑफिसर थियो त पोइ साईं चवंदो मूं जहिड़ो त को आहे ई कोन को भॼी थियो परे मूंखां अहिड़े क़िस्म जो पाकिस्तान जो माहौल अहिड़ो थी वियो आहे ॿियनि हंधनि पे घटि आहे जा जेका हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में अञा वधीक आहे ॿियनि सभु को माण्हू इंसानु आहे इंसानु जहिड़ो आहे तहिड़ो आहे हिते असीं सभु को थो फलाणे हंधा वठी असांखे ख़बर कोन्हे थी मिलियनियर बिलियनियर आहे केरु आहे धूड़ आहे मुंहं में अथसि ख़बर न आहे असांखे कहिड़ा आहिनि मतिलबु किथां साॻिया दुकान आहिनि उतां सभु को थो वठे बसि पाकिस्तान जो माहौल ॿियो आहे फलाणा दुकाननि ते रुॻो वॾा माण्हू चढ़ंदा अमेरिका में बि चवंदा ईअं दुकान आहिनि जंहिं ते रुॻो मिलियनियर्स बिलियनियर्स वेंदा ॿिए को कोन वेंदो बहरहाल इहा ॻाल्हि आहे अख़ूहम हू भाउ आहे हुनजो माना त हिकु जहिड़ो आहे पर उहो त तड़ीनि था चवंदा उहे जेके फलाणा ग़रीब माण्हू आहिनि उनखे कढु त पोइ असीं तो वटि अचूं रसूल हज़रत नूह अलैहिस्सलाम सां हज़रत मोहम्मद करीम सलाह सां साॻी ॻाल्हि चए बिलाल खे कढु पंहिंजे सोहेब खे कढु रूमी खे फलाणे हितां परे थियनि इहे धप थी अचे हिन में पघर पियो वहे वार ख़राबु अथनि कपिड़ा लटा फाटल अथनि असांजे साम्हूं वरी कीअं वेहंदा इहे असीं तोसां कीअं ॻाल्हायूं रसूल पाक सलाह खे ईअं था चवनि हाणे असां वटि पाकिस्तान जो सॼो माहौल अहिड़ो आहे अलाह साईं साञे ॾिए माण्हुनि खे पर बुछड़ी हालति तमामु वॾा जेके माण्हू आहे पेट भरियल जेको आहे अलाह ताला उन्हनि खे साञे ॾिए كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم سن भाउ نوح ألا تتقون अलाह जो डपु छो नथा कयो पंहिंजे पाकिस्तान में आहे को अलाह जो डपु बलोचिस्तान जा माण्हू पिया खजनि मारजनि पिया हाणे जो बलोच माई वीचारी चवे पई कल्ह तकरीर में हला कॾहिं तकरीर भरी अथसि पर उहा हाणे तकरीर ॿुधी थो त हाणे चयो बलोचनि खे बि खयाऊं हाणे पोइ सिंधियुनि खे पिया खणनि सिंधियुनि खे खयाऊं हाणे पंहिंजे पठाणनि खे पिया खणनि पठाण खे कयूं हाणे पंजाबियुनि में पिया अथव जेके इहे मोतबर मिलिट्री जा ऑफिसर आहिनि पुलिस जा ऑफिसर आहिनि इहे सभई इहे आहिनि हाणे मंझंदि पई आहे घाणी अची पई अथव जेकॾहिं ॿियनि जो न रखंदो त पोइ अलाह ताला तव्हांखे वठंदो वठि कंदो अहिड़ी जो वञी था कर छा करे थो सघिजे तव्हांखे हिकु चई सघे थो त तव्हीं मञण वारा आहियो कोन को सभिनी खे नफ़रत सां निगाह सां ॾिसंदा न इहो प्रोपेगेंडा आहे जंहिंखे चइबो आहे हीउ ज़ुल्म था करियो भेण चए न इहो प्रोपेगेंडा आहे असांजे ख़िलाफ़ु असीं एंजल्स आहियूं पर दामन निचोड़दे जो फ़रिश्ते वुज़ू करे लाहौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह तव्हां कॾहिं साञा ईंदी भेण पाकिस्तान वारनि खे كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم هود أخوهم نوح ألا تتقون إني لكم رسول أمين ऐं रसूल आहियां तव्हां वटि अमीन आहियां अमानत वारो आहियां फतक़ुल अलाह खां डिॼो अलाह खां छो नथा डिॼो अलाह ततक़ून वरी चए थो फतक़ुल्ला पोइ अलाह खां डिॼो ॿ दफ़ा अलाह खां डिॼो पर डिॼे केरु थो डिॼे तव्हां मुंहिंजा आहे को पाकिस्तान मां जो अलाह खां डिॼंदो हुजे
जेको वॾेरो हुजे, जेको शाही हुजे, कामरो हुजे, ऑफिसर हुजे, आउं त चवां तव्हां ऑफिसरनि खे जेके बि रिटायर आहियो या न आहियो, अलाह ताला खां ॾिजो, मुसीबत पयो छा अञा हेॾे वॻो रब पाक। अतात करियो मुंहिंजी नबीअ जी इताद करणी आहे। हाणे घणा माण्हू पैदा थिया आहिनि जे नबी वबी जी असां परवाह कोन्हे, असांजे लाइ क़ुर काफ़ी आहे, असांजे लाइ तौरात काफ़ी आहे। अहिड़ी माना क़ुर लथो आहे मोहम्मद सलाह ते। मोहम्मद सलाह खे अलाह ताला पाण चए थो त अतीउ अलाह व अतीउ रसूल, अतीउ अलाह व अतीउ रसूल 1000 दफ़ा। हाणे तव्हां चओ था न असांखे रसूल खपे कोन्ह को, असां बसि क़ुर काफ़ी आहे असांजे लाइ। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। शर्म करियो। फतकुल्लाह अतीउन वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र। ॿी ॻाल्हि इहा आहे त चए थो आउं तव्हांखां भाड़ो कोन थो घुरां, को बदिलो कोन थो घुरां, पैसा ॾोकड़ कोन थो घुरां त मूंखे ॾियो, ऐं इहो वाइदो थो करियां हिन जे बदिरां। वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र। हाणे सभई ईअं चवंदा, जेके बि आहिनि अंबिया अलैहिस्सलाम, असीं अजुर त तव्हांखां कोन था घुरूं। यानी ॾिसो त हज़रत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े नमूने सां गुज़ारियो, पंहिंजे लाइ त कोन का शइ घुरियईं, पंहिंजे वेंदे पंहिंजे अहल बैत खे, पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे अज़वाज खे कुझु ॾियण जो कोन ॾिनई। ॿिया माण्हुनि खे ॾिनई जेके जॾहिं आया ॿियनि पैसनि खां जॾहिं ॻाल्हियूं अचणु शुरू थियूं दौलत या छा, त ॿियनि खे ॾिनई, पंहिंजे फैमिली खे न ॾिनई। त मथां सुभाणे को चवे त भई पंहिंजे पेट पंहिंजे फैमिली खे करण जे लाइ हीअ सॼो इहा रिथ थी हुई। अलाह ताला जो हुकुम ईअं हो। इन्नी लकुम रसूलुन अमीन फत्तकुल्लाह वअतीऊन वमा असअलुकुम अलैहि मिन अज्रिन इन अज्रिय इल्ला अलल्लाह इन अज्रिय इल्ला अला रब्बिल आलमीन। हाणे रब जेको आहे 72 दफ़ा आहे, रब्बुल आलमीन जेको आहे जेतिरो बि दफ़ा आहे हिन सूरत मंझि, रब जेको आहे 16 दफ़ा आहे, रब्बुल आलमीन 11 दफ़ा हिन सूरत में आहे। रब्बुल आलमीन, रब्बुल आलमीन, रब्बुल आलमीन। वरी चए थो टियों दफ़ो, इन अज्रिय इल्ला अला रब्बिल आलमीन फत्तकुल्लाह वअतीऊन। हाणे ॿ दफ़ा आयो साॻियो लफ़्ज़, फत्तकुल्लाह वअतीऊन, फत्तकुल्लाह वअतीऊन, फत्तकुल्लाह अला तत्तक़ौ, छो नथा ॾिजो, यानी तक़वा जी ॻाल्हि 3 दफ़ा कईसि। मूंखां मुंहिंजो चयो मञो, अलाह खां ॾिजो, ऐं मुंहिंजो चयो मञो 3 दफ़ा ऐं 2 दफ़ा। कालू, हाणे उहे एतिराज़ जेके कनि था उहा उनजी ॻाल्हि अलाह ताला करे थो मुख़्तसिर हिते आहे। कालू अनुमिनु लक वत्तबाअकल अरज़लून। असीं तुंहिंजे पोयां हलूं, तुंहिंजे पोयां त रज़ील जेके आहिनि, असां रज़ील अर्ज़ल माना सभिनी खां वधीक रज़ील, सभिनी खां पस्त, सभिनी खां पोइते पियल, सभु जेके आहिनि से शूदर जेके आहिनि तुंहिंजे पोयां हलनि था, असीं तुंहिंजे पोयां हलूं। वत्तबाअकल अरज़लून। हज़रत बिलाल रज़ी अलाह ताला अन्हु, कहिड़ो शान रब पाक वटि हुनजो, कहिड़ो साहब शान आहे हुनजो। सुहैब रूमी फलाणा फलाणा जेके बि हुआ ग़रीब, चई इहे कपिड़नि फाटल जेके पघर वहेनि पियो, धप पई अचे हिननि जी, हिननि खे कढ। अर्ज़लून रज़ील अहिड़े क़िस्म जा हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने खां इहो सिलसिलो शुरू थियो। वत्तबाअक, तुंहिंजे पोयां त हलनि था अर्ज़लून, सभिनी खां वधीक रज़ील, अर्ज़ल सुपरलेटिव। असां वटि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बाबा फलाणी एडजेक्टिव खे कंदा आहिनि, पंहिंजो नॉर्मल हिकिड़ी हूंदी आहे, ॿियो वरी कंपेरेटिव हूंदी आहे, ॿी वरी सुपरलेटिव हूंदी आहे, माना गुड बेटर ऐं बेस्ट वांगुरु। त पंहिंजो द बेटर खां वरी बेस्ट वारी अर्ज़ल, अर्ज़ माना सभिनी खां वधीक, अर्ज़ल रज़ील सभिनी खां वधीक रज़ील। वमा इल्मी, हज़रत नूह अलैहिस्सलाम चए थो त मूंखे ख़बर न आहे त हिननि जी दिलि में छा आहे, अलाह वटि हिननि जो दर्जो कहिड़ो आहे। तव्हां मस्जिद में वञो था, 1000 माण्हू निमाज़ पढ़नि पिया, तव्हांखे ख़बर न आहे कहिड़े माण्हू जो केॾो दर्जो अलाह ताला वटि आहे। हू इमाम अॻियां पढ़े पियो, पोयां 1000 माण्हू निमाज़ पढ़नि पिया, 100 माण्हू निमाज़ पढ़नि पिया, 50 माण्हू, 10, 15, 20 माण्हू निमाज़ पढ़नि पिया। अलाह ताला खे ख़बर आहे त हिननि वञा कहिड़े माण्हू जो दर्जो कहिड़ो आहे।
हीअ जेके सुहैब रूमी जो, हज़रत बिलाल जो, ॿिया जेके कपिड़नि फाटल धप पई अचे जंहिं जे कपिड़नि मथां, उन्हनि जो दर्जो अलाह वटि कहिड़ो आहे? अलाह नूह अलैहिस्सलाम चए थो मूंखे ख़बर न आहे त हिन जो दर्जो अलाह वटि कहिड़ो आहे। काल वमा इल्मी, मूंखे को इल्मु न आहे, मूंखे का ॼाण न आहे, बिमा कानू यामलून, जेके हीअ अमल कनि था उहे ॼण अलाह ताला वटि क़बूल आहिनि न आहिनि, छा कनि था छा नथा कनि। ऐं जासूस कोन आहिनि जे पोयां त छा था कनि पिया घर में, छा पिया कनि ॿार, मूंखे ख़बर न आहे हिन घणी ॻाल्हि जी। ऐं हिन जे अमल अलाह ताला वटि क़बूल आहिनि न आहिनि, जेको कनि था मूंखे ख़बर न आहे। इन हिसाबुहुम इल्ला अला रब्बी, इन्हनि जो हिसाबु मुंहिंजे रब ते आहे। यानी जेको बि हूंदो, सुठो कमु कंदा हूंदा त अलाह ताला हुननि खे हिसाबु ॾींदो, बुछड़ा कमु कंदा हूंदा त अलाह ताला हुननि खे सज़ा ॾींदो। मुंहिंजो कमु कोन्हे त आउं सुठनि माण्हुनि खे भॼायां पाण वटां, या बुरा आहिनि तंहिं करे भॼायानि, बुरा आहिनि त अचनि मूं वटि सम्झनि। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कल्ह कंहिं मोकिलियो मूंखे, त माण्हू आया आहिनि के गेरू कपिड़ा पातल अथनि वीचारनि खे, त हाणे हिकिड़ो मौलवी आहे उते जे वहाबी माण्हू मथे फिरियल वेंदा। हाणे उते वेठो हुननि खे चवे तूं पीर आहीं, तूं हीअ तुंहिंजा मुरीद आहिनि, हीअ हू न, हू वीचारा चुप आहिनि, ख़बर न आहे मतिलबु हीअ हज़रत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में, बादशाह जे दरबार में ख़ादिम खे ज़रूरत आहे, नौकर खे ज़रूरत आहे त पंहिंजे बादशाह जे दरबार जा महिमान जेके आहिनि उन्हनि जी बेइज़ती करे, उन्हनि खे ख़राबु चवे, ऐं हू वेठो चवे उन्हनि खे तई हेड़ायो तई हेड़ायो तई हेड़ायो, तई पीरी फ़क़ीरी था हलायो, तव्हांजी मुरीदी था हलायो। भई तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे, माना मुसीबत, ऐं तूं नौकर हिते वेठल आहीं, को तूं रसूल पाक जो को अबो ॾाॾो आहीं छा? यानी उते तूं नौकर आहीं, तूं फज़ीलत सां ॻाल्हाए, तोखे हुकुम न आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में घीणो ॻाल्हाए, होरियां ॻाल्हाए। अहिड़ो मुसीबत माण्हू मोकिलीनि था, ऐं वहाबी माण्हू मथे फिरियल ॿियनि सां, रब पाक सांझे ॾिए हिननि खे। भई किथे थो अकुलु बिना, हू वीचारा आया आहिनि अलाए किथां, हिंदुस्तान मां, पाकिस्तान मां, अलाए कहिड़े मुल्क मां, तोखे वण छा वञे, बादशाह जे दरबार में आया आहिनि, बादशाह ॼाणे, हू ॼाणे, अलाह ॼाणे, हू ॼाणनि, तूं वण केरु आहीं? तूं मुसीबत, तूं बेइज़ती वेठो करीं बादशाह जे दरबार में आयल महिमाननि जी, तोखे शर्म नथो अचे? अहिड़ा माण्हू आहिनि फिर पाकिस्तान में, ऐं पंहिंजा पाकिस्तान, इहो हिंदुस्तानी उर्दू में ॻाल्हाए पियो हुननि सां, चए पियो अहिड़ो, माना हिंदुस्तानी पाकिस्तानी मथो फिरियल, भई मोदी जा सभई पिसा शागिर्द आहिनि इहे, भई मोदी जा सेखारियल, इहो जेको मोदी जेको हिंदुस्तान जो आहे, लाहौल वला कुवत, यानी शर्म न आहे बादशाह जे दरबार में, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयल माण्हू केर बि आहे, हू तोखे को जवाबु नथो ॾिए, तोखे चवे नथो, माण्हू माठ करे वेठा आहिनि वीचारा, तूं हुननि जी बेइज़ती थो वटि करीं दरबार में नबी पाक जे, तोखे शर्म नथो अचे, ॿुॾी नथो मरी, ऐं केरु हिन खे चवण वारो न आहे को। قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لو تشعرون। छो तव्हां नथा सम्झो? जंहिंखे तव्हां सम्झो, जेकॾहिं सम्झंदा हुजो त हिननि जो हिसाबु अलाह वटि आहे, मूंखे कहिड़ी ख़बर आहे छा था कनि छा नथा कनि, ऐं हिनखे तड़े छॾियां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चऊं हीअ कढ अहिड़ा माण्हू, चऊं हिननि खे कढ, हिननि जे लाइ त आउं आयो आहियां, हिननि जे लाइ त आउं आयो आहियां, हिननि खे आउं कढी छॾियां, तव्हांजे लाइ त मूंखे कोन मोकिलियो अथऊं, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़रीबनि जे लाइ मोकिलियऊं। हाणे तई जेको आहे हुननि वेठा बेइज़ती कयो हुनजे दरबार में आयल माण्हुनि जी, तव्हांखे शर्म अचणु खपे। ऐं वरी माण्हू वरी मोकिले सॼी दुनिया में वेठा हुननि ॻाल्हि खे विफलीनि, भई तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे अहिड़ी बुछड़ी ॻाल्हि, पखेड़ियो था धरती ते, सॼी आसमान ज़मीन खे हिकु करे छॾियो अथव, ख़राबु शइ हुजे हुनखे माण्हू चाल मोकिले ॿिए पासे। मुंहिंजे लाइ इहो अख़्तियार न आहे त आउं तड़ियां, मां तड़ियां, ऐं तड़ियां मोमिननि खे। ईमान आंदो अथऊं, मूं वटि आया आहिनि, पघर वहनि पियो, वार ख़राबु अथनि, कपिड़ा लटा अथनि कोन, को फाटल अथनि, गंदा अथनि, किचिरे वारा, पर आउं हिननि खे तड़ियां, ई मोमिन आहिनि, हिन जो हिसाबु अलाह ताला वटि आहे।
मुबीन। नूह अलैहिस्सलाम चए थो आउं रुगो वार्निंग ॾियण वारो आहियां, नज़ीर आहियां। नज़ीर असां वटि घणेई आहिनि, हिकिड़ा नून ज़ाल सां लिखिबो नज़ीर, नज़ीर माना वार्निंग ॾियण वारो। ॿियो नज़ीर ज़ोए सां लिखियो, ज़ालिम सां। पोइ नज़ीर, नज़ीर माना ॾिसण वारो या छा ख़बर न आहे हुनजी माना कहिड़ी आहे। पोइ नज़ीर आहे माना वार्निंग आहे, वार्निंग वारा अलाह ताला हुनखे साञाए ॾिए वार्निंग वारनि खे। ऐं मुंज़िर ऐं मुंज़र जिन खे वार्निंग ॾिनी वई, जेके वार्निंग ॾियण वारा। قالوا لئن لم تنته يا نوح لتكونن من المرجومين। ऐं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम वारा चवनि था हुनखे, जेके वॾा आहिनि, हुन में सूरत अराफ़ में आहे त जेके वॾा माण्हू हुआ हुन मंझि उहे ईअं चवंदा हुआ त चऊं जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि ख़तमु नथो करीं, असांखे चवनि तनताए यानी इंतिहा नथो करीं, ख़तमु नथो करीं, बसि नथो करीं इन ॻाल्हि खां जेको तूं असांखे रोज़ु वेठो चईं त असीं तोखे मरजूमी रजम कंदासूं, असीं तोखे मारींदासूं। पोइ मारींदा हुआ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे, मार कुट कंदा, गंदगार ॾींदा हुआ, सभु कुझु कंदा हुआ। मरजूमीन तोखे असीं रजम करण वारनि मां थींदासूं। ल तकूनन ज़रूरु असीं थींदासूं तोखे रजम करण वारनि मंझां। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो जवाबु ॾिठो, क़ाल रब्बी इन्न क़ौमी कज़्ज़बून। हे रब, हिन क़ौम मूंखे कूड़ो कयो आहे। फ़फ्तह बैनी व बैनहुम, फ़फ्तह माना पोइ खोल, खोल माना हिसाब कर, हिसाब कर माना पंहिंजो फ़ैसिलो कर। फ़फ्तह माना फ़ैसिलो कर, फ़फ्तह माना खोल, खोल, खोल माना हिसाब किताब खोल, किताब मुंहिंजो हुननि जो केरु सही आहे, केरु ग़लति आहे, केरु किथे आहे, फ़फ्तह खोल। ऐं सॼी ॻाल्हि मतिलबु त फ़ैसिलो कर तूं, बसि हुकुम कर। फ़हकुम बैनहुम, फ़हकुम तूं बसि ॿिए हंधि अलाह ताला चयो की चयो फ़हकुम बैनना व बैनहुम, असांजे विच में हुकुम कर यानी रूलिंग कर, यानी हाणे फ़ैसिलो ॾे ऐं जेको अज़ाब मोकिलिणो अथई मोकिल, बसि जेको करिणो अथसि हाणे कर, छो मूंखे कूड़ो कयो अथऊं। 950 सालनि खां पोइ चए थो मूंखे कूड़ो कयो अथऊं, हाणे तूं ॼाण हीअ ॼाणनि। फ़फ्तह बैनी व बैनहुम, मुंहिंजे ऐं हिन जे विच में फ़ैसिलो कर, खोल ॻाल्हि खे, किताब लिखत हिननि जी हुनजी मुंहिंजी सभु हुकुम। फ़हकुम बैनहुना व बैनहुम, फ़फ्तह बैनी व बैनहुम फ़तहन व नज्जिनी व मम मई, ऐं मूंखे ऐं मूंसां जेके गॾु आहिनि उन्हनि खे निजात ॾे। नज्जिनी व मम मई मिनल मोमिनीन, जेके मोमिननि मंझां आहिनि मूंसां तन खे निजात ॾे। पोइ हाणे चवनि था बसि संस टे पुट हुआ, हुन जूं ज़ालूं हूंदियूं टे, ऐं पंहिंजो ॿी ख़ुदा खे ख़बर केतिरा, के चवंदा 7 हुआ, ॿिया के 40 हुआ, के केतिरा हुआ अलाए ख़बर आहे। पर हाणे पोइ असां वटि तौरात में जेको 3 ॼण पाण हो ऐं संस 3 पुट बचा, वरी पोइ हिते पंहिंजो उन वञा सॼी मख़लूक चवनि था त आहे, पर ख़ुदा खे ख़बर आहे त केतिरा बचिया। पर पोइ जेके बि बचिया उहे मोमिन एतिरा ई हुआ, कोन हुआ घणा। فانجيناه ومن معه في الفلك المشحون, मशहून माना भरियल। हाणे भरियल ॿेड़ी जेका ॿेड़ी भरियल हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ढोरनि सां, जानवरनि सां, माण्हुनि सां जेके बि ठाहियईं, 3 तवक ठाहियईं, पोइ हुन मंझि रखियईं जानवर वानवर माण्हू सभई जेके बि शइ रखियईं। बहरहाल हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जो बि जॾहिं ज़िक्र अचे थो मशहून, हुन ॿेड़ीअ में चढ़ियो जेका भरियल हुई सॼी माण्हुनि सां, पाण बि वञी मशहून, उहा ॿेड़ी भरियल हुई। त जिते बि ॿेड़ी आहे सा भरियल आहे, त भरियल जेका ॿेड़ी आहे सा पोइ हुनजो ज़िक्र सूरत यासीन में बि अचे थो, त हुन इशारो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ ॾांहुं आहे, पर हज़रत नूह जो नालो हुन में न आहे। अलाह ताला सुभाणे ताला चए थो त फ़नजैना, पोइ असां हुनखे निजात ॾींसीं, व मम्माहू जेके हुन सां गॾु हुआ, फिल फुल्क हुन ॿेड़ीअ में जेके हुनखे भरियल ॿेड़ी में मशहूर शान हुआ। सुम्म अग़रक़ना बअदुल बाक़ीन, पोइ असां ग़रक़ कयोसीं जेके पोइ हिते बचिया, तन खे असां ग़रक़ करे छॾियोसीं। हाणे हज़रत हूद अलैहिस्सलाम जी हुन मंझि सूरत मंझि आहे त संदसि पुटु बि पोइ हिते रहियो। हज़रत सूरत तहरीम में आहे त संदसि घर वारी बि हिकिड़ी पोइ हिते रही, हिकिड़ी घर वारी 2 घर वारियूं हुयुसि, इन करे 2 हुजनि सुठो आहे।
सुम्ह हिकिड़ी वञे हिन पासे ॿी हुन पासे सुम्ह अगरकना बादिल बाक़ीन पोइ जेके बाक़ी हुआसीं ग़रक़ कयासीं असां इन फी ज़ालिक लाया हिन में बेशक निशानी आहे अलाह ताला जो मौजो आहे वमा कान अक्सरुहुम मुमिनीन पर घणा हिननि मज़ा नथा मञनि हिन ॻाल्हि खे व इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम हाणे इहे आयतूं जेके ॿ टे आहिनि अॻ में पोइ हिते यानी शुरू में जेको कज़बत वारियूं ॿ टे आयतूं इहे ॼण रिपीट थियनि थियूं 10-11 दफ़ा हिन सूरत मंझि त मतिलबु त रिपीट थियण में जेका ख़राबी न आहे ऐं हिन में थियनि थियूं सूरत रहमान में 31 दफ़ा फबे अया अला रब्बिकुमा तो कज़बान रिपीट थिए थी इन करे जेको चवंदासीं बिस्मिल्लाह रहमान रहीम 114 दफ़ा आहे जेके क़ुर में त का वॾी ॻाल्हि कान्हे का मतिलबु त अल्हम्दुलिल्लाह तमामु भली ॻाल्हि आहे 114 दफ़ा आहे कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं हुनजो सवाबु आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़िबो त हुन में 19 हर्फ़ आहिनि 190 नेकियूं लिखी वेंदियूं हिन में कहिड़ी बुराई आहे जेके तव्हां पढ़ंदव कननि ॿुधंदा ज़ोर सां जेके किथे पढ़िबो आहे बिस्मिल्लाह पढ़नि था शाफ़ई पढ़नि था असां वटि इमाम अबू हनीफ़ा वारा आहिस्ते पढ़नि था दिलि में पर जेकॾहिं पढ़िबो ऐं हू बि पढ़ंदो पंहिंजे दिलि में त 190 नेकियूं लिखबियूं हिन में कहिड़ी ख़राबी आहे तंहिं करे चङाई आहे 190 तव्हांखे खपनि कोन खपनि हाणे अॻिते अचो हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम आद जो ज़िक्र अचे थो हाणे इहे वरी 18 आयतूं आहिनि इहे बि 123 आयत खां वठी 140 आयत ताईं 18 आयतूं हीअ नूह अलैहिस्सलाम जूं 18 आयतूं ऐं पंहिंजो आद क़ौम जी बि 18 आयतूं आहिनि कज़बत आदुनिल मुरसलीन आद क़ौम पंहिंजे रसूलनि खे साॻी आयत जहिड़ी अॻु में हुनजी नूह जे ज़मान नूह अलैहिस्सलाम जे ज़िक्र में हुई अहिड़ी क़िस्म जी आयत साॻी कज़बत आदुनिल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम हूद सन भाउ हीअ सभई भाउर आहिनि मतिलबु नबी उन पंहिंजे क़ौम जा भाउ आहिनि या पंहिंजा क़ौम जा पीअर आहिनि मतिलबु त उन सां इहो वास्तो आहे रूहानी रिश्तो आहे जेकॾहिं जिस्मानी वास्तो नसबी हसबी न हुजे त बि रूहानी आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो वालिद आहे सभिनी क़ौमुनि जो भले कारा हुजूं ॻाढ़ा हुजूं भूरा हुजूं छो जेके बि आहियूं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो ॼण रूहानी पीउ आहे पोइ भले इब्राहिम अलैहिस्सलाम जो औलाद मां हुजनि माण्हू या न हुजनि पंहिंजा छा चइबो आहे यहूदी बि हज़रत इब्राहिम जो औलाद आहिनि त उहे बि इन करे पोइ जेकॾहिं चङा आहिनि त अलाह ताला हुननि खे चङाई ॾींदो पोइ हाणे रसूल पाक खे नथा वञनि त पोइ हाणे पाण ॼाणनि अलाह ताला हुनजो कहिड़ो हिसाबु कंदो पाण ॼाणनि मुंहिंजो मसइलो न आयो पर सभई औलाद आहिनि हज़रत इब्राहिम जो इन करे हुनजो अदब ज़रूरु करिणो आहे पोइ हाणे ईमान जहिड़ो बि हुजे हुनजो कज़बत आदुनिल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम सनबा हूदन अला तत्तक़ून छाला अलाह खां नथा ॾिजो इन्नी लकुम रसूलुन अमीन तव्हां रसूल आहियां अमीन फतकुल्लाह अतीऊन अलाह खां ॾिजो ऐं मुंहिंजी इताअत करियो साॻिया लफ़्ज़ जेके मथे अची विया वमा असअलुकुम अलैहि मिन अजरिन तव्हां खां अजर कोन थो घुरां इन अजिय इल्ला अला रब्बिल आलमीन मुंहिंजो अजर जेको आहे अलाह कंहिं वटि न आहे सवाइ अलाह ताला रब्बुल आलमीन जो अतबनून हाणे चए थो छा था तव्हीं करियो यानी ख़ासि जेका ॻाल्हि हुननि जी आहे ख़राबी जी या छा उहा ॻाल्हि हिते करियो असां ॾिसो त हीअ ॻाल्हि असां सां लॻे थी केतिरनि क़ौमुनि सां मुस्लमाननि जे अतबनून बिकुल्लिरीन आयतन ताबसून छा ठाहियो था हर हिकु दर ते मथां ई चोटी ते पंहिंजो अजायो अबस ताबसून रीन यानी मथां ई जॻह ते पंहिंजो इमारतूं ठाहियो था वॾियूं वॾियूं इमारतूं हाणे मुस्लमान जेके आहिनि से सभु पोयां पइजी विया आहिनि वॾियुनि इमारतुनि ठाहिण जे होॾां काफ़रनि ठाही पिए बेबीलोन में हज़रत तौरात में जेको लिखियलु आहे या कहिड़ो 11 या 10 कहिड़ो आहे पंहिंजो चैप्टर उन में त बेबीलोन ठाहियऊं त वॾी बिल्डिंग ते ठाहियऊं पोइ अलाह ताला हुननि खे ईअं करियो पोइ मुंझी पिया बरहाल बेबीलोन
त उनखे अलाह ताला पसंदि न कयो त उहो ठाहियूं। वरी फ़िरौन ठाही थिए, हामान खे चयो त मुंहिंजे लाइ वॾी माड़ी ठाहे त आऊं ॾिसां अलाह खे वञी मारे अचां मथे। त इहो फ़िरौन बि कयो। त हाणे हीअ हाणे असां वटि काफ़र पहिरीं न्यूयॉर्क में ऐं पंहिंजे फलाणे में वॾी वॾी सॼी दुनिया में बिल्डिंगियूं ठाहियूं। पोइ हाणे मुस्लमान बि ठाहिणु शुरू कयूं, मलेशिया में बि ठाहिणु शुरू कयूं फलाणो जेको। ऐं वरी पंहिंजे हज़ूर मखे मौज़म में ख़ुदि काबतुल्ला हिते आहे, मिठ बिल्डिंगूं जेके आहिनि मथे बीठियूं आहिनि। ऐं दुबई में हेॾी माड़ जेके आहे से बिल्डिंगूं हाणे सभु जेके अरब आहिनि से वॾियूं वॾियूं माड़ियूं। हू नओं शहर हिकिड़ो ठाहियो अथसि, नोवा अलाए छा नालो अथसि। त मतिलबु इहे असांजा लक्षण इहे वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठाहिण जे पोयां, पर हराम जा पैसा ॾोकड़ आवाम पियो बुख मरे भले ऐं बिल्डिंगूं वठां असां ठाहिण मंझि मसरूफ़ आहियूं। अतबनून बिकुल्ल रिइन आयतन तअबसून वतत्तखिज़ून मसानिअ लअल्लकुम तख़लुदून। ऐं तव्हां जूं जेके जोड़ूं आहियो, हे जेके मंज़िलूं घर जेके ठाहियो पिया, मसाने सनअ कयो पिया, तख़लीक़ कयो पिया, कारखाना इहे जेके ठाहियो पिया, उहे ईअं था ठाहियो जहिड़ो कर हमेशह हूंदो धरती ते। तख़लुदून हमेशह हूंदो। हू चवंदा असां न हूंदासीं असांजा पोयां हूंदा। पोयां तव्हांजा धिका खाईंदा, ॾिसजो कहिड़ा धिका था खाइनि। छो जो जंहिंखे मुफ़्त जो पैसो मिलंदो, हराम जो पैसो मिलंदो, उहो हराम ते ख़र्चु कंदो। हाणे सॼी मुस्लमान मिलत जेका आहिनि, इहे पंहिंजा अरब जेके आहिनि सभई फुटबॉल ते ऐं स्कीइंग ते ऐं गैम्बलिंग ते ऐं उन ते ख़र्चु पिया कनि, उते शराब खाना पिया ठाहिनि पंहिंजे मुस्लमान मुल्कनि में वेंदे ख़ुदि जेको अरेबिया मंझि फेलिक्स आहे अरेबिया मंझि। मसानिअ तत्तखिज़ून वतत्तखिज़ून मसानिअ लअल्लकुम तख़लुदून, जहिड़ो कर हमेशह हूंदो। वइज़ा बतश्तुम जब्बारीन, ऐं जॾहिं पकड़ था कयो, गिरफ़्त था कयो मज़लूमनि माण्हुनि खे, हीननि खे, ज़ईफ़नि खे, तॾहिं तव्हीं बतश्तुम जब्बारीन, तॾहिं हुन सां एॾी वायलेंटली हुन सां हलत चलत करियो था, उन्हनि सां टार्चर कयो था। हाणे सभिनी टार्चर खाना खोले छॾिया आहिनि पंहिंजे पंहिंजे ॻोठनि शहरनि मंझि, पंहिंजे मुल्कनि मंझि। प्रिज़न्स आहिनि जेके भरिया पिया आहिनि माण्हुनि सां, ऐं उन्हनि खे टार्चर पिया था कनि ॾींहं राति। इन तव्हांखे अॼु शर्म नथो अचे अलाह ताला खां डिॼो नथा त भई माण्हुनि खे ग़रीबनि खे टार्चर था कयो ऐं प्रिज़न्स मंझि। ऐं बतश्तुम जब्बारीन, हीअ रुॻो हज़रत हूद जे ज़माने जी ॻाल्हि न आहे, हीअ असांजे ज़माने सां हीअ ख़ुदि अमेरिका मुल्क जेको आहे, अबू ग़रैब हुते होॾां पंहिंजे अफ़गानिस्तान में फलाणो अलाए छा नालो हुनजो प्रिज़न जो, हेॾां गुआंतनामो ठाहियऊं। लानतुल्लाह अल ज़ालिमीन अल मुजरिमीन अल मुफ़्सिदीन अल काज़िबीन अल मुकज़्ज़िबीन। हेॾी धरती ते आज़ार हिननि पकड़ियो आहे, रब पाक अञा हिननि खे वठि न कंदो। यानी अहिड़ो शर्म कोन थो अचे माण्हुनि खे भई तव्हां टार्चर खाना खोलिया आहिनि जिते माण्हुनि सां हेॾियूं उक़ूबतूं था करियो, बेॾोहा माण्हू जेके। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद। वइज़ा बतश्तुम जब्बारीन फत्तकुल्लाह वातियून, पोइ अलाह खां डिॼो ऐं मुंहिंजी इताअत करियो। वत्तकुल्लज़ी अमद्दकुम बिमा तअलमून, ऐं जेको अलाह ताला तव्हांखे ॾिनो आहे पैसो ॾोकड़ वेल्थ सभई, उहो जेकी ॼाणो था उहो तव्हांखे अलाह ताला ॾिनो आहे। अमद्दकुम बिअनआमिम बनीन, तव्हांखे माल मथा ॾिना अथसि, ढोर ॾिना अथसि, तव्हांखे औलाद ॾिनो अथसि। वजन्नातिन वउयून, ऐं तव्हांखे बाग़ ॾिना अथसि, तव्हांखे चश्मा ॾिना अथसि। इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अज़ीम, ऐं डिॼां थो तव्हां ते वॾे अज़ाब खां जेको तव्हां ते अचिणो आहे, अलाह ताला तव्हां ते मोकिलींदो। हज़रत हूद अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे थो चए, असां बि हिन ज़माने जे माण्हुनि खे चऊं था बाबा अज़ाब तव्हां ते अचिणो आहे। जेके अहिड़ियूं मुसीबतूं कयूं अथव पाकिस्तान में, हिंदुस्तान में, जिते किथे मुस्लमान मुल्कनि मंझि, ऐं पंहिंजो हर मुस्लमान मुल्क, ऐं पंहिंजो अमेरिका ख़ुदि जेको आहे वॾो ज़ालिम मुल्क। कानू सवाउन अलैना, हू चवंदा साॻी ॻाल्हि आहे, तूं असां सां वाइज़ करी न करी। अम लम तकुम मिनल वाइज़ीन, जेकॾहिं तूं वाइज़ करी, जेकॾहिं वाइज़ करण वारनि मां न थी त असांजे लाइ साॻी ॻाल्हि आहे। तूं मतिलबु त रुॻो बक बक वेठो करीं, असांखे परवाह न आहे तुंहिंजे हिन वाइज़ जी।
इन हाज़ा इल्ला ख़ुलुक़ुल अव्वलीन। हीअ अॻियनि माण्हुनि जो तरीक़ो हुयो, अख़लाक़ जो, ख़ुल्क़ जेको आहे। वमा नहनु बिमुअज़्ज़बीन, असां अज़ाब न कया वेंदासूं। अमेरिका चए थो मूं ते अज़ाब कोन ईंदो, आऊं त फ़रिश्तो आहियां। पाकिस्तान वारा चवंदा असां ते अज़ाब कोन ईंदो, असीं फ़रिश्ता आहियूं। मोदी चए थो मूं ते अज़ाब कोन ईंदो, फ़रिश्ता आहियूं। अरब सभु जेके आहिनि चवंदा असां ते अज़ाब कोन ईंदो। अज़ाब अखियुनि में अचे पियो, हेॾा ज़ालिम, हेॾा 20 साल थिया त हेॾे मुसीबत में पिया आहियो, ख़बर नथी पएव, माण्हू मरनि पिया, ख़बर न आहे तव्हांखे। फ़कज़्ज़बू, पोइ हुन कूड़ो कयो पंहिंजे नबीअ खे। फ़अहलकनाहुम, पोइ असां हुनखे हलाक कयोसीं। हिन फी ज़ालिक लआया, बेशक इन में निशानी आहे। वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, पर घणा इन ॻाल्हि खे मञनि नथा। वइन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम, बेशक अलाह ताला सगारो आहे, ताक़त वारो, जेको अज़ाब ॾियणु चाहींदो सो अची वेंदो। ऐं रहीम करणु, रहम करण वारो बि आहे, जेकॾहिं को बख़्शिश घुरंदो लाॾां वापसि ईंदो। कज़बत समूदुल मुरसलीन, हाणे अॻिते वरी ॻाल्हि हलंदी। हाणे 140 आयत आहे कहिड़ी आहे, हेसि ताईं असीं पहुता आहियूं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा सहिल व यस्सिर व ला तुअस्सिर अलैना या रब। अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा अशफ़ि मरदाना, अल्लाहुम्मा अशफ़ि मरदाना, अल्लाहुम्मा अग़फ़िर मौताना, अल्लाहुम्मा अरहम मौताना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम।